वेलकम बैक नाज़रीन। नवाज़ खबर शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पंजकोट जे पीपी सदर जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कयो पियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हाजी फारूक बलोच वासन सां दुख जो इज़हार कयो आहे। हाजी फारूक जे विछोड़े सां पार्टी हिकु बहादुर जाली खां महरूम थी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ कई वई। खबर से शेयर कई पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां पंजकोट जे पीपी सदर जे लाॾाणे ते दुख जो इज़हार कयो पियो आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हाजी फारूक बलोच जे वासन सां दुख जो इज़हार कयो आहे। हाजी फारूक जे विछोड़े सां पार्टी हिकु बहादुर जाली खां महरूम थी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी पारां मरहूम जी मग़फ़िरत लाइ दुआ कई वई।